नाज़रीन अवां ॿुधाईंदा हलूं त खिपरो में एहसास किफ़ालत सेंटर ते आयल माण्हू सरापा एहतजाज पिणियल आहिनि। माण्हू जो चवणु आहे त 12,000 रुपयनि मां बि 1,000 कटौती कई पई वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे खिपरो मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर असद शाह। जी असद। जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो लॻ हथुंगो में एहसास किफ़ालत प्रोग्राम जो सेंटर है उन ते असां मौजूदु आहियूं। हिते रहवासी जेके मुस्तहक जेके माण्हू जेके किस्त जे पैसा वठण जे लाइ जेके आयल आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिते गैर क़ानूनी कटौती कई वञे पई, 500 खां 1000 रुपया कटिया वञनि पिया ऐं हिते एजेंट मुक़ररु कया विया आहिनि। हिते जा रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक हिननि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। पुलिस वारा पाण माण्हू 500 रुपया वठो, ॿार दरी में कम पिया करनि। ही गरीब मिसकिन आम सुबुह खां पोइ हिननि जा ॿार मासूम बंदे हिते बुख पिया मरनि। केरु को चवण वारो कोन्हे, को कल्ह खां पोइ हिते दर बदर पिया थियनि ऐं अंदरि हिकिड़ा 1000 रुपया कटोए छॾनि, 500 रुपया कटोए छॾनि। तव्हां ॿारहें फिरी वञो, 2-2 रुपया कटनि पिया, उते 10,000 दरी में ॾियो। ही ॿार माण्हू मासूम भले हिते बीठा हुजनि। असीं कल्ह खां पोइ आयासीं, गोई करे वियासीं, असांखे कुझु कोन थो मिले। हिते चवनि था 12,000 आयल आहिनि, 2,000 असीं कटूं था। सुबुह खां पोइ असीं 6 बजे आयल आहियूं, असां चांहि जो कोप हिलाए पाणी बि कोन्हे। 8 बजे अंदरि वड़िया वेठा आहिनि, उनखे नथा ॾियनि किस्त। हाणे पंहिंजी फरमाइश ते पुलिस अंदरि वाड़े पे माण्हू 1,500 कटनि था ऐं ॿाहिरि जेके ग़रीब वेठा आहिनि उहे वेठा ई वेठा आहिनि। कल्ह खां पोइ आया आहिनि, परेशान पिया थियनि, बुख मरी मरी शाम जो वापसि था वञनि ऐं हिन जो को दाद फिराद कोन थिए। पैसे वारा फरमाइशी उहे पैसा खणी वञनि पिया, ॿिया ग़रीब वेठा आहिनि। 500 खां 1000, 500 1000 जेको पैसो ॾिए पियो, उनखे पैसा मिलनि पिया, उहे वञनि पिया। ॿियनि जो नेट कोन थो हले। पैसा ॾिए थो त उनजो नेट हले पियो, जेको नथो ॾिए उनजो कोन थो हले। 8 बजे विया जेको अञा ताईं कोन निकिता आहिनि, रुश्वत वारा वञनि पिया, पैसा वठी ॿाहिरि पिया अचनि। सुबुह 7 में आयल आहियां, बुख जा मरां, मज़दूर माण्हू हेठि आहियां, साईं 2,000 कटंदा, 10,000 ॾींदा। हाँ छा करूं? हाँ मुंहिंजी मां पैसा आयल घणा 12,000 आयल आहिनि। जी बिल्कुल, एहसास किफ़ालत सेंटर ते आयल जेके मुस्तहक माण्हू आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिते 500 खां 1000 रुपया जेको गैर क़ानूनी कटौती कई वञे पई ऐं उन्हनि खे अंदरि दाख़िल थियणु ॾिनो वञे पियो, जेके एजेंट ज़रिए अंदरि दाख़िल थियनि पिया। हिते जा जेके मुस्तहक माण्हू आहिनि हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन नोटिस वठी ऐं हिते डिसिप्लिन क़ाइमु करे उन तहत माण्हुनि खे पैसा ॾिना वञनि। जी।